ओ ज़मीं की बहारो कदमों में आओ, हजूर आ रहे हैं। फरमाई व औहा रब्बुका इलन नहल अनित्तखिज़ी मिनल जिबाल बुयूतन व मिनश शजर व मिम्मा यारिशून। बसद शान व शौकत बगायत शान यकताई, अमी बनकर अमानत आमिना की गोद में आई। अल्हम्दुलिल्लाह व कफा व सलातु व सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व अजमलिर रुसुल व अहसनिर रुसुल व खातमिल अंबिया। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। प्यारे मोहब्बत से दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तौहीद की अमानत सीनों में है हमारे, तौहीद की अमानत सीनों में है हमारे। सुभान अल्लाह। मुमकिन नहीं मिटाना नामो निशान हमारा। नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। हजूर आए तो सर्रे आफरीनश पा गई दुनिया। हजूर आए तो सर्रे आफरीनश पा गई दुनिया। अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया। सुभान अल्लाह। बुझे चेहरों का जंग उतरा, सुते चेहरों पे नूर आया। हजूर आए तो इंसानों को जीने का शूर आया। वो आए
वो आए जिनके आने की ज़माने को ज़रूरत थी। वो आए जिनके आने की ज़माने को ज़रूरत थी। वो आए जिनके आने के लिए बेचैन फितरत थी। मुअज़्ज़ज़ मुसलमानों, पाक पैगंबर जा परवानो, अल्लाह जे कुरान जा आशिको। कुरान करीम जी जेका अवां जे साम्हूं आयत तिलावत कई आ, उनमें अल्लाह तबारक व ताला हिक नेमत उज़्मा जो बयान कयो आ। उहा बे रब करीम जो किरोड़े नेमतूं, रब करीम जा किरोड़े एहसान आहिनि कि न जी। अखियूं ॾिनाई उन जो एहसान, ज़बान ॾिनाई उन जो एहसान, कन ॾिनाई उन जो एहसान, हथ पेर ॾिनाई उन जो एहसान, अबो ॾिनाई उन जो एहसान, मिठी अम्मा ॾिनाई उन जो एहसान, बच्चा ॾिनाई उन जो एहसान, घर वारियूं ॾिनाई उन जो एहसान, धन दौलत ॾिनाई उन जो एहसान, सेहत ॾिनाई उन जो एहसान। जे अखियूं न ॾेहा त अंधा हुजऊं हा, जे कन न ॾेहा त बूढ़ा हुजऊं हा, जे ज़बान न ॾेहा त गूंगा हुजऊं हा, जे हथ पेर न ॾेहा त लोला लंगड़ा हुजऊं हा, ज़मीन ते प्या रेड़ियूं पयूं हा। अबू अम्मा न ॾेहा त यतीम हुजऊं हा, सेहत न ॾेहा त बीमार हुजऊं हा, धन दौलत न ॾेहा त फ़कीर बणजी दर दर जा भिकारी बणजी वञूं हा। पर सब एहसान कंहिंजा जी। फरमाई अलम नजअल लहू ऐनैन वलिसानौ वशफ़तैन वहदैनाहु नजदैन। रब करीम फरमायो ओ नमक हराम इंसान, रब से तो फरमाए ॾिसण जे लाइ ॿ अखियूं मां न ॾिनियूं मां वछा, ॻाल्हाइण जे लाइ चपई ज़ुबान मां न ॾिना मां वछा। फरमाई तव्हां मासूम नंढड़ा हुयो, तव्हांजे अंबड़ जे सीने मां तव्हांजे खीर जो इंतज़ाम मां न कयो छा। मासूम ॿार जॾहिं अम्मा जे वजूद मां थो अचे, ज़ारो कतार रोए थो, मुदा रब हाणे मुंहिंजो छा थींदो। अल्लाह करीम फरमायो मुदा बाना तोखे पैदा भी मां कयो आ, तुझे खोराक जो इंतजाम भी मां रब करीम पंहिंजे कुदरत कामिल सां कयो आ। हाणे रोअण तुंहिंजो कमु आ। फरमाई तुझे अमड़ जे दिल में तुझी मोहब्बत विझी, तुझी पाल नाई परवरिश कराइण मूं रब ज़ुल जलाल जो कमु। जॾहिं इहो ॿार 2 सालनि जो थियो, अल्लाह करीम जो कुमायो। फरमाई वल वालिदातु युरज़िन औलादहुन्न हौलैन कामिलैन। ओ इन बच्चे जी अम्मा जॾहिं तुंहिंजो बच्चो 2 सालनि जो थे, 2.5 सालनि जो थे, पांजी थन बंद करीस, पांजो खीर बंद करीस। अम्मा ते चे मुझा अल्लाह अञा तई नंढड़ो आ, खीर का सवा हिन जो गुज़र कीअं थींदो। अल्लाह करीम फरमायो जेकॾहिं तुंहिंजो खीर बंद कयो मांस, हाणे मेहन जो खीर पे, ढगिन जो खीर पे, रिढिन जो खीर पियंदो, बकरिन जो खीर पियंदो, डाचिन जो खीर पियंदो।
फरमाई व इन्ना लकुम फिल अनाम लइब्रा नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिल लबनन खालिसन साइगल लिश्शारिबीन। रब से तो फरमाए जानवरन ते नजर तक कयो खीर इस्तेमाल कर का पीरियई कुछ गौर कयो फिक्र कयो सोचत कयो इन्हन जानवरन के रिडुल के बकरन के मेहन के डाचन के तमा सुक्का सवा गा प्या खारायो खड़ कुत्र पा खारायो अंदर करी मशीनरिया पेशाब जी नाली जुदा छेड़े जी नाली जुदा रत जो निजाम जुदा गोश्त जो निजाम जुदा इन खीर में न पेशाब जी मिलावट आई इन खीर में न छेड़े जी बदबू आई इन खीर में न रत जी मिलावट आई फरमाई लबनन खालिसा तवा के खालिस खीर प्यारण वारो केर रब से तो फरमाए साइगल लिश्शारिबीन रब से तो फरमायो खीर पियण वारन जे ला ॾाढो मज़ेदारा मिठा खीर कहीं प्यारा खीर में मिलान जे ला खंडू जी जरूरत पई मिस्री जी जरूरत पई रब करीम तो फरमाए इंसान या नेमत बीमा रब करीम जी अता कयल थव फरमाई व मिन समरातिन नखील वल आनाब तत्तखिज़ून मिन्हु सकरम व रिज़्क़न हसना इन्न फी ज़ालिका लायतन लिक़ौमिन याक़िलून। रब से तो फरमाए मां जमीन मां तवां जे ला अड़ू पोखूं तैयार कयूं अड़ा अनाज पैदा कया जंहिंमो मिस्री तैयार थी खंड तैयार थी रब से तो फरमाए मुंहिंजी मेहरबानी था मेहरबानी कंहिंजी एहसान कंहिंजा मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाइरो हाणे त सर्दी जी मौसम पई अचे समझदार माइरूं समझदार अमड़ियूं सर्दी जे मौसम में पंहिंजे मासूम नंढड़नि नीगरनि ॿारनि खे माखी खाराईंदियूं रब से तो फरमाए माखीअ जे अंदरि मूं शिफ़ा रखी आहे इहा नेमत माखी वारी बि रब से तो फरमाए मुंहिंजी ॾिनल नेमत अथव आहे की न फरमाई व औहा रब्बुका इलन नहल अन इत्तखिज़ी मिनल जिबाल बुयूतन व मिनश शजर व मिम्मा यारिशून सुम्मा कुली मिन कुल्लि समरात फस्लुकी सुबुल रब्बिकी ज़ुलुला यख़रुजु मिन बुतूनिहा शराबुम मुख्तलिफुन अलवानुहु फीहि शिफ़ाउन लिन्नास इन्न फी ज़ालिका लायतन लिक़ौमिन यतफ़क्करून। अल्लाह करीम फरमायो माखीअ जे मखन दे तवांजे रब हुकुम मोकिलियो तवांजे रब हुकुम कयो माखीअ जे मखन ॾियो माखीअ जा मखो जल्दी उथो तैयारी कयो वणनि मां पोखुनि मां गुलनि मां सुरहान चूसे चूसे करे मुंहिंजे बाननि जे लाइ माखी जा छत्ता तैयार कयो ताकि मुंहिंजा बाना आसानी सां माखी हासिल करे सघनि। रब संजो हुकुम आयो वणनि में काथे कुरान में अल्लाह एहसान तो याद ॾियाराए फरमाई तव्हांजे रब उन जी ड्यूटी लॻाई त मुंहिंजे बाननि जे लाइ माखी जा छत्ता तैयार कर फरमाई वणनि में
जबलन में मुझे बानन जा जेके घर ठयल हिन छप्पर ठयल हिन उन छप्परन में मुझे बानन जला माखी जा छत्ता तैयार कर। हाणे त मुसीबत अची वई वरन पे पुराने दौर में कच्चा छप्पर हुंदा हा मनयूं हुंदियूं हुं छन्नू हुंदियूं हुं उन जे अंदर माखी अचे वेंदी पर हाणे भी माशाअल्लाह करें करें माखी के हुकुम थे तो हाणे कुछ ॾींहं पहिरीं दरगाह आलिया कादरिया राशिदिया हाले जी शरीफ अल्हम्दुलिल्लाह हिन फ़कीर जा मुर्शिद ही फैज़ हज़रत साईं हाले शरीफ वारन जो आ अल्लाह साईं किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए हज़रत साईं वडन जेके वक्त जा अब्दाल वक्त जा कुतुब हुया हज़रत साईं हमादुल्लाह अल्लाह उन प्यारे बाने जे मथा किरोड़ हा रहमतूं नाज़िल फरमाए। चकचार जा मुसलमानो ई दुआऊं उन्हनि प्यारनि जो हिन असां जोगी बिरादरी में मुझा बाबा साईं हिन वक्त पे हाल हयात हिन तकरीबन 100 साल जे उम्र के हज़रत साईं वडन हमादुल्लाह नव्वर अल्लाह मरकदहू खां बाबा साईं ज़िक्र वरतो उन खां बाद में हज़रत साईं मौलाना चांडियो साहब रहमतुल्लाह अलैह काजी एहसान अहमद शुजाबादी रहमतुल्लाह अलैह मौलाना सुल्तान अहमद जतोई हज़रत मौलाना कारी अजीज अहमद छेड़ी वारा रहमतुल्लाह अलैह रहमतन वासिया उन्हनि बुजुर्गन तकरीरूं कयूं मेहनतूं कयूं जंहिंजे प्यारन बारन जे दुआन जो तो फेल अल्लाह हक जी जमा जो ही रस्तो दिखारियो हकानी आलिमन जो अल्लाह करीबी वास्तेदारो बनाए। अगे हफ्ते तकरीबन 5-6 ॾींहं मां दरगाह शरीफ ते हुयुसि छो त उतां जा फ़कीर आहियूं पो पीर अब्दुल गफ्फार साईं मूंखे चई मौलाना कुछ वाइज़ करण हलूं पो ज़ोहर जी नमाज खां बाद में सरदार अली गोहर खान इंढड़ उन जे ॻोठ में वियासूं मस्जिद में वाइज़ थियो उन्हनि मानी जो भी इंतजाम कयो मस्जिद जो को मुतवली हो उन चयो बाबा माखी जेका वेठी आ मस्जिद में उहा माखी भी लाहियो मौलवी साहब वारनि खे खारायूं माण्हू खे चयो बाबा मस्जिद अञा ठहे पई थी माशाअल्लाह रंग रोगन पे था हलनि मीनारनि जो कमु हले पियो थो माखी नज़र त कान थी अचे चइसई पासे ते कारी साहब जी डेसक पई आहे कारी साहब 2 ॾींहं छुट्टी कई हलियो वियो घर पोयां उन जे डेसक में माखी अचे वेठी आहे अल्हम्दुलिल्लाह बस अल्लाह जो हुकुम उनके डेसक मां उन्हनि माखी लाथी माखी भी खाधीसूं मानी भी खाधीसूं मुझा दोस्तों मां अर्ज पियो कयां त ही नेमत रब अल्लाह करीम फरमाई अल्लाह करीम जी नेमत माखी वारी या भी रब करीम तो फरमाए मां रब जी मेहरबानी तव मां रब जी नेमत थव अल्लाह से तो फरमाए शिफाउल लिन्नास इन माखीअ जे अंदर रब करीं तो फरमाए मां माण्हुनि जे लाइ शिफा रखी आ या नेमत कंहिंजी आ जी जेकॾहिं अल्लाह जे नेमतुनि ते बयान कजे मुझा दोस्तों अजीजो रातियूं खुटी वेंदियूं रब जूं कयल नेमतूं कोन खुटंदियूं रब करीम जा कयल एहसान कोन खुटंदा पर वॾे में वॾी नेमत उज़मा वॾे में वॾो एहसान सोने नबी इमामुल अंबिया नबूवत जे ताजदार आमिना जे लाल मिठे मोहम्मद मुस्तफा सुने जो वजूद मुबारका चो सुभान अल्लाह बसद शान और शौकत बगायत शान यकताई अमी बनकर अमानत आमिना की गोद में आई सुभान अल्लाह अमी बनकर
अमानत आमिना की गोद में आई। ये वो नबी है अमी और सादिक कि जिनको कहते हैं कुरान नातिक। देखिए ना खाने आमना को रश्क जन्नत बनाए हुए। फरमाया लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। रब करीं तो फरमाए तहकीक मुझो थोरो आ मुझो एहसाना कलमे वारन ते मुसलमानन ते अहले ईमान ते। अल्लाह करीं फरमाए मुझो थोरो आ जो पांजो महबूब दिनो मान। बसद शान और शौकत बगायत शान यकताई अमी बनकर अमानत आमिना की गोद में आई। अमर आमना चौंदिया जॾहिं सोनो नबी प्यारो नबी मु आमना जे वजूद में आया। रब जी कुदरत ही रब जी मर्जी ही मुझो सिर जो ताज ख्वाजा अब्दुल्ला दुनिया माला डाणो करे विया। मां बेवहमाई बणियम मुझो सारो टुटियो। अल्लाह अकबर। कई गम जूं तस्वीरूं मुझे साम्हूं आयूं। सोचा पई त मुझे बच्चे जो सहारो केर थींदो। पर अमर आमिना थी चए त मूंखे यकीन हुयो त मुझे वजूद में जेको ॿार आ वो एडन बख्तन वारो आ एडन नेमतुन वारो आ। मुझो बच्चो एडे शान ऐं अज़मत वारो आ। अमर शान थी फरमाए जॾहिं सोना नबी मुझे वजूद मुबारक में अञा कोन आया हा। जमीन ते हलंदी हुयमि पत्थरन ते हलंदी हुयमि त पत्थर मुझे पेरन के जख्मी कंदा हा। पर जॾहिं सोना नबी मुझे वजूद मुबारक में आया अमर शान थी फरमाए उहे पत्थर भी मुझे पेरन में कप खां वधीक नरम थी पिया वञनि। सोने नबी सही बरकत अमर आमना चवंदी आ उहे पहाड़ उहे वण अञा मां सुञाणा थी। जॾहिं उन्हनि वटां मुंहिंजो गुज़र थींदो हो मूंखे ग़ैबी आवाज़ ॿुधण में ईंदो बुशरा लक या आमिना। आमिना मुबारक हुजई। अबा हेॾी महिल तो असांजे बुज़ुर्गनि असांजे आलिमनि असांजे प्यारनि अवां खे सुहिणे नबी जो मक़सद मीलाद ॿुधायो। छा मीलाद भी हुजे मीलाद सां गॾु मक़सद मीलाद भी हुजे। समझी विया। सिर्फ मीलाद सां ॻाल्हि न ठहंदी सुहिणे नबी जो मीलाद भी हुजे पाक मोहम्मद जी जिंदगी भी हुजे पाक पैगंबर जो मीलाद भी हुजे सुहिणे नबी जी मक्की जिंदगी भी हुजे सुहिणे नबी जो मीलाद भी हुजे मदनी जिंदगी भी हुजे पैगंबर से जो मीलाद भी हुजे मैदान बदर भी हुजे पैगंबर जो मीलाद भी हुजे मैदान उहद में अचन भी हुजे पैगंबर जो मीलाद भी हुजे मकाम हुनैन ते अचन भी हुजे पाक पैगंबर जो मीलाद भी हुजे हजरत अबू बकर के सिद्दीक अकबर बढ़ाण भी हुजे मुस्तफा जो मीलाद भी हुजे हजरत उमर के अदालतुल शो जो शानशाह बढ़ाण भी हुजे पाक मोहम्मद जो मीलाद भी हुजे हजरत उस्मान के सखावतुन जो दर्स ॾियण भी हुजे पाक मोहम्मद जो मीलाद भी हुजे हजरत हैदर करार के विलायत जो मकाम ॾियण भी जॾहिं पूरी जिंदगी जे बाबन खे जॾहिं तव्हां गॾु कंदा उनवान बणिजी ईंदो सीरतुन नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन जे करे उलमा देवबंद अक्सर पंहिंजे वाइज़नि जा जेके उनवान जेके मौज़ू रखंदा आहिनि हूंदो आहे सीरत नबी उहो हिकु जामे लफ़्ज़ आहे जिथे पाक मोहम्मद मुस्तफ़ा जो मीलाद भी हूंदो चओ गॾु मक़सद मीलाद भी
असां भी मीलाद बयान कंदा हूं। अल्हम्दुलिल्लाह जो नवंबर रब्बिल अव्वल ॾींहुं गुज़री वियो, मुंहिंजा दोस्तो मुहद्दिसन तारीख़ दानन लिखियो त सोहणे नबी साईं जी विलादत नवंबर रब्बिल अव्वल, कुछ आलिमन लिखियो 8 रब्बिल अव्वल, कल लिखियो 12 रब्बिल अव्वल। बहरहाल सोहणे नबी साईं जो मीलाद भी चओ असां बयान कंदा हूं त ॿुधण जे लाइ तयार थी वञो। अबा सोहणे नबी साईं जो मीलाद ॿुधायां न तव्हांखे। जागो पिया या भागो पिया? जागो पिया न? माशाअल्लाह मुजाहिद। नारे तकबीर, शान मुस्तफा, विलादत मुस्तफा, इश्क मुस्तफा। माशाअल्लाह तर्जमान भेटाई नौजवानन जे दिलनि जी धड़कन। मौलाना असदुल्लाह खोड़ो साहब रस्ते में हैं, इंशाअल्लाह ताला पहुंची वेंदा। आहिस्ता ताईं वफ़ात कंदव न या भॼी वेंदव, निकिरी वेंदव? वफ़ा कंदव न? जागो पिया न? अल्लाह पाक तव्हां खे जज़ाए ख़ैर अता फरमाए। बसद शान व शौकत बगायत शान यकताई, अमी बनकर अमानत आमिना की गोद में आई। जॾहिं सोहणे नबी साईं जी विलादत थी, जॾहिं पाक पैगंबर साईं जो मीलाद थियो, बैतुल्लाह में 360 बुत रखियल हुआ। सोहणे नबी साईं जे मीलाद जे बरकत सां, सोहणे पैगंबर साईं जे दुनिया में तशरीफ आवरी जे बरकत सां 360 बुत बैतुल्लाह में ऊंधा थी किरी पिया। मुशरिकन जी मत अल्लाह खसे छड़ी, काॾे हुननि जो अकुल वियो? ज़ालिम रब जे पाक घर में अल्लाह खे विसारियाऊं। मुशरिक चवंदा हा मींहुं ही साईं वसाईंदो, मुशरिक चवंदा हा पुट ही साईं ॾींदो आ, मुशरिक चवंदा हा रिज़्क़ ही साईं ॾींदो। रब छुटो, रब खे ज़ालिमन विसारे छॾियो, रब जो दर छॾियाऊं। खुदा जे ज़ात जो कसम आहे अल्लाह हुन जे अकुल ते तालो हणी। पर वाह सोहणा नबी, वाह खुदा जा दिलबर नबी, तुझी अज़मत तो कुर्बान। खुदा जो पाक नबी आयो, जंहिं तव्हां असांखे रब जो दर ॾसियो। अल्लाह जो सोहणो नबी आयो, जंहिं तव्हां असांखे मक़सद मीलाद ॿुधाए करे चओ रब करीम जो तारफ़ करायो। अल्लाह जी तौहीद, अल्लाह जी वहदानियत समझाई, चओ मिठे मोहम्मद मुस्तफ़ा समझाई। आहे कि न? 360 बुत बैतुल्लाह में ऊंधा थी करे किरी पिया। जॾहिं सोहणे नबी साईं जी विलादत थी, आतश परस्तन जी बाहु झामी वई, इशारो मिलियो हाणे बाह जा पुजारी कोन रहंदा, बाह जे पुजारनि जो ज़मानो ख़त्म थी वियो। सचे रब जा आबिद दुनिया जे अंदर ईंदा। चओ सोहणे नबी साईं जे आमद जो ही इनकलाब हो। इनकलाब हुयो कि न हो? कैसरो किसरा उन वक्त में सुपर ताकतूं हुयूं, जिनके पांजे कुव्वत ऐं ताकत नाज़ हुयो। चक शहर जा मुसलमानो, उन्हनि जे ऐवाननि में ज़िलज़िला आया, उन्हनि जे मालातुनि जा उहे मीनार किरिया। इशारो मिलियो तव्हां जूं ताकतूं ख़त्म थींदियूं, तव्हां जा दबदबा ख़त्म थींदा, तव्हां जी हुकूमतूं ख़त्म थींदियूं। तव्हां जे सरज़मीन ते सोहणे नबी इमामुल अंबिया, नबियनि जे सरदार जा सहाबी अल्लाह जे दीन जा झंडा बुलंद करण ईंदा। चओ सुभान अल्लाह। ऐं इंशाअल्लाह जे अफगानिस्तान जी सरज़मीन ते अमेरिका बरतानिया जन सुपर ताकतों के शिकस्त आई। इंशाअल्लाह ताला मुल्क पाकिस्तान में भी जेके अमरीकी जेके बरतानवी ज़हन जा हामी हैं, इंशाअल्लाह ताला उनके शिकस्त ईंदी।
कायदे मोहतरम हजरत सईद राशिद महमूद, अल्लाह से उनके जिंदगी में बरकत नसीब फरमाए। खुदा जो कसम थे के उन अहवाल बुधाया लिंग लिंग का डार जीतो इन्हें अल्लाह जे निजाम में बेहयाई बेगैरती वारो माहौल मुल्क पाकिस्तान में आना था घुरन, पर इंशाअल्लाह ही नाकाम थींदा। इंशाअल्लाह होते तालिबान जो इनकलाब आयो हिते आलमान जो इनकलाब, इंशाअल्लाह कुफ्र जो मुहकारो थींदो ही मुल्क सोहणे नबी मिठे मोहम्मद मुस्तफा जे गुलामन जो पाक मोहम्मद मुस्तफा जे सहाबा इकराम जे खुलफाए राशिदीन खिलाफतुन जे दौर में इन धरती ते अल्लाह जे कुरान जो निजाम नाफिज कयो। इंशाअल्लाह रहमत वारे निजाम जो ज़हूर इंशाअल्लाह अखिल सां ॾिसंदासीं। हाँ बहरहाल मुझा दोस्तों मुझा भाईरो सोहणे नबी साईं जे आमद जो इनकलाब चो सुभान अल्लाह। जॾहिं सोहणे नबी प्यारे पैगंबर इमामुल अंबिया सोहणे जी विलादत थी, मीलाद थियो, ख्वाजा अब्दुल मुतलिब पंहिंजे मसरत बैतुल्लाह में वेठो हो, कंहिं वञी मुबारक ॾिनी इतला ॾिनो ख्वाजा अब्दुल मुतलिब तोखे मुबारक हुजे, अल्लाह करीम तोखे पोटो अता फरमायो। ख्वाजा अब्दुल्ला जी निशानी सोने नबी से जे सूरत में रब करीम ॾिनई। ख्वाजा अब्दुल मुतलिब बैतुल्लाह मां पंहिंजे मसलता उथियो, काॾे पियो वञे चओ सोहणे पैगंबर जे कदमनि में, काॾे सोहणे पैगंबर जे कदमनि में, सोहणे नबी जे खिदमत में। मता के चयो हुजे ओ ख्वाजा अब्दुल मुतलिब तू त खुदा जे पाक नबी जो ॾाढो साईं आ, तुझा पुट तुझा पोटा सब तुझे खिदमत में वेठा आहिनि, खुदा जे पाक नबी के पाण ॾे घुरा। पर ख्वाजा अब्दुल मुतलिब चयो न, जो होता है आशिक वो जाता है दर पर, जो होता है आशिक वो जाता है दर पर, नबी को वो दर दर पे बुलाता नहीं है। जेकर ॾाढो आ ॾाढे साईं के भी खुदा जे दिल पर नबी जे खिदमत में अचणो पवंदो। हजरत अबू बकर पंहिंजे घरां निकिरी सोने नबी जे कदमन में आयो, हजरत उमर फारूक भी पाक पैगंबर जे कदमन में, उस्मान ज़िन्नूरैन भी पाक मोहम्मद जे कदमन में, हजरत हैदर करार जड़ो मुर्शिद जान भी सोने नबी जे कदमन में, हजरत सुहैब हजरत बिलाल सोने नबी सैया सहाबा सोने पैगंबर जा अहल बैता जो मिठे मोहम्मद अरबी जे कदमन में आया। रब काबा जो कसमा जेकन उहे पाक नबी दे हली विया, चौलमा देवबंद भी हली करे मिठे मोहम्मद जे मदीने में वञी पहुचंदा। ओ चक शहर जा मुसलमानो, असां जो सोनो नबी अजमत वारो आ। रब काबा जो कसम आ जिते सोने नबी जिंदगी गुजारी, मक्के में रहा मक्को मुकर्रमा बन जियो, मदीने में आया क़यामत जे सुबह ताईं मदीनो मुनव्वर बन जियो। सोने नबी जे मिलाद के बुधण वारो कुछ सोने नबी जे मकसद मिलाद ते भी गौर कयो। जै जगह ते सोने नबी संजी कबर मुबारक बनी, रब काबा जो कसम उते सोने सिद्दीक जी कबर मुबारक बनी, उते सोने उमर फारूक साईं जी कबर बनी। ओ चक शहर जा मुसलमानों, कई दरबार कई मजार कई जगह ते कई कबर ते रब जी एतरी रहमत न थी वसे जेतरी गुंबज़े खजरा वारे साईं मिठे मोहम्मद मुस्तफा जे गुंबज़े खजरा जे मथों चो रब जी रहमत पई वसंदी है। बेशक सुभान अल्लाह।
जरे खुदा जे दिल पर नबी जे रोजे ते रब जी रहमत वसदिया रब काबा जो कसमा चो सोने सिद्दीक ते भी रहमत इंदिया सोने उमर फारूक ते भी रब जी रहमत इंदिया इंदिया कि नहीं दिया चाहे तवा जो ख्याल मुझा दोस्तों मुझा भाईरो सिद्दीक उमर दी किस्मत तू सिद्दीक उमर दी किस्मत तू में लखवार जुंदड़ी वारा ओ शान उनादा क्या पुछ दई जिदी मुरसल नाल मज़ारा। सुभान अल्लाह, नारे तकबीर, शान सिद्दीक अकबर, शान उमर फारूक, शान उस्मान ज़िन्नूरैन, शान हैदर कर्रार। अज भी तमा तारीख दे किताबन के खोलो सोने नबी सईदा हजारे साहबा दुनिया के कोने कोने ताई पुता कंजी दमिश्क में कब्र बनी कंजी शाम मुल्क में कब्र मुबारक बनी कंजी फलस्तीन में बनी कंजी अफ्रीका के जंगलात में बनी रब्बे काबा जो कसमा मुझे मुर्शिद हजरत हैदर करार जी कब्र मुबारक नजफ अशरफ में मिलदी हजरत इमाम हुसैन सजी कब्र मुबारक तवा के मैदान करबला में मिलंदी। मुझा दोस्तों कुछ सुने नबी सईदा साहबा जन्नतुल मौला में कुछ जन्नतुल बकी में अज भी नजर कंदो अबू बकर उमर सुने दे जिंदगी ते रब्बे काबा जो कसम उन जी मजार सुने नबी जे गुंबज़े खजरा में शक हुई तो चल मदीना देख ले जोड़ा मजारा दा आज भी सिद्दीक ते फारूक दाओ ते देरा मां सुनन जे किस्मत तो कुर्बान वंजा मौन जे अजमत तो कुर्बान वंजा रब्बे काबा जो कसम आज के सोने नबी जे भाकुर में प्यान चो असां जा इमाम चो असां जा रहबर चो असां जा रहनुमा उहे हन असां जा साई उहे हन जेके सोने नबी जे भाकुर में पिया आहिनि मुझे सोने नबी। अब तव्हां के सिर्फ मीलाद न पियो ॿुधायां मक़सद मीलाद भी ॿुधायां पियो दिल ठरे थी या न मुझा दोस्तों मुझा भाईरो सोने नबी से जे जिंदगी मुबारक में हिकड़े दफे हजरत अबू बकर सिद्दीक सुनो भी हुयो मुझे सोने नबी जे खिदमत में हजरत उमर फारूक भी हुयो मुझे साईं हजरत सिद्दीक जे हथ में हथ डिनो मुंडे में मुंडो डिनो हेडा सुनो उमर साईं मुझे साईं फरमायो हा कज़ाल वासु यौमल क़ियामा ओ मुझा उम्मतियो बुधो जी हाने अबू बकर उमर मां दिल बर नबी सा गड्डो हिने जड़े असा कब्र मुबारक मां उठंदासो क़यामत जे मैदान में मूसा गड मुझा यार वफादार अबू बकर उमर मां मोहम्मद सा गड हुंदा बेशक। सुभान अल्लाह। मुझे साईं फरमायो मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्ना मुझे साईं फरमायो मुझे हुजरे मुझे मिंबर जे दरमियान में जेका जगह मुझे साईं फरमायो जन्नत जे बागन मां हिकड़ो बागा हजरत अबू बकर सिद्दीक मुझो साईं जन्नत में मुझो सुनो उमर फारूक जन्नत में क़यामत जे सुबह ताईं रब्बे काबा जो कसम उन जा दुश्मन जलंदा रहंदा पर जेके पाक मोहम्मद जे कदमन में हिन क़यामत जो डी थी दो मुझे साईं फरमायो मुझे उम्मत मुझे हौज़ ते ईंदी हौज़ कौसर ते ईंदी चार कुंडू चार तरफ हेडा हजरत अबू बकर सिद्दीक प्याला भरे मुझे उम्मत के प्यारी दो हेडा सुनो उमर फारूक प्याला भरे मुझी उन्यायल उम्मत के प्यारी दो हेडा सुनो उस्मान हुंदो हेडा मुर्शिद हजरत हैदर करार हुंदो खुदा जी ज़ात जो कसमा सुने नबी जा गुलाम जो सुनन जे हथन का क़यामत जेडी हौज़े कौसर जा प्याला अल्लाह करीम असा के नसीब कंदो बसद शान व शौकत बगायत शान यकताई अमी बनकर अमानत आमिना की गोद में आई
ख्वाजा अब्दुल मुतल्लिब आयो, गाल याद आ न। अब जने साईं अची वने असदुल्ला पो मुखे इशारो दिजो। ख्वाजा अब्दुल मुतल्लिब आयो, फरमाई पुत्र आमिना जी अब्बा मुके ख्वाजा अब्दुल्ला जी निशानी ॾेखार त सही, मां ॾिसां त सही, मां ज़ियारत कया। अम्मर आमिना ख्वाजा अब्दुल मुतल्लिब के वठी आई। मुझे दिल भर नबी जे मथों मुंह मुबारक चेहरे मुबारक जे मथों सफेद चादर आयल हुई। ओ चक शहर जा मुसलमानो, जने सफेद चादर नबूवत वारे चेहरे था अम्मर साण हटाई, ख्वाजा अब्दुल मुतल्लिब चयो आमिना एडो त तुझो सुहिणो बच्चो आ, एडो त हसीना जो पूरे अरब जे अंदर एडो सुहिणो मूं अखियां करे ॾिठो ई कोन्हे को। अम्मर आमिना चवंदी आ मूं बि न ॾिठो। जिब्रील अमीन चवंदो आ हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा रोला ताईं आयुमि, पर कंहिं नबी जे मुंह मुबारक में एॾो हुस्न कोन हो, एॾी नूरानियत कान हुई जेॾी मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे मुंह मुबारक में अल्लाह नूरानियत रखी आहे। ख्वाजा अब्दुल मुतल्लिब सोने नबी जे मिलाद वारे ॾींहं ते सोने पैगंबर साईं के हथन में खयूं, काॾे पियो वञे? चओ रब जे घर बैतुल्लाह में। काॾे? चक शहर जा मुसलमानों मञणो पवंदी। सीरत जे किताबनि में बाब लिखियो पियो आहे, उहे सचूं लिखियूं पियूं आहिनि त ख्वाजा अब्दुल मुतल्लिब सोने नबी साईं जे मिलाद वारे ॾींहुं पाक पैगंबर साईं के खयूं। चओ रब जे घर बैतुल्लाह में पियो वञे। काॾे? चओ रब जे घर में। काॾे? रब जे घर में। पर कम उबतो थियो, जेकॾहिं को मस्जिद के खोलींदो, को मस्जिद में कुरान जी तिलावत कंदो, को मुसलमाननि जे बच्चनि के वेही रब जो कुरान पढ़ाईंदो, फतवा लगी वेंदी बाबा हिननि जे दिल में नबी साईं जी मोहब्बत कान्हे का, हिन जे दिल में नबी साईं जी मोहब्बत कान्हे का। ओ मुसलमानो, ख्वाजा अब्दुल मुतल्लिब मुझे साईं के खणी करे चओ रब जे घर बैतुल्लाह में। छा नज़ारो हूंदो? कंहिं शाइर चयो ज़हन हाज़िरा, जॾहिं ख्वाजा अब्दुल मुतल्लिब मुझे सोने नबी साईं के पंहिंजे हथड़नि में खयूं अचे पियो, पहाड़ हेॾां बि पहाड़ हेॾां बि पहाड़, छा नज़ारो हूंदो ज़मीन आसमान जो। ख़ुदा जो दिलबर नबी चओ दुनिया में अची चवण लॻो फलक के नज़ारो, फलक के नज़ारो, ज़मीं की बहारो, कदमों में आओ हजूर आ रहे हैं। फलक के नज़ारो, ओ ज़मीं की बहारो, कदमों में आओ हजूर आ रहे हैं। ओए अज़ल के बीमारो, अरे बेकरारो, पलकें झुकाओ हजूर आ रहे हैं। चओ उन वक्त जी मंजर कशी अल्लाह वारे। ख्वाजा अब्दुल मुतल्लिब चयो आमिना पंहिंजे बच्चे जो नालो तू छा रखंदी आ? नालो छा सोची? अम्मड़ आमिना चवंदी आ कई नाला मुझे दिल ते आया, दिमाग ते आया, पर मुझे दिल में आवाज पियो ईंदो आ मुहम्मद मुहम्मद मुहम्मद। उन जे करे चंड जड़े हसीन बच्चे जो नालो मां मुहम्मद रखंदसि। बाज़ रिवायात में आयो कि ना, मुझे साईं जो नालो मुहम्मद सोने नबी साईं जे ॾाॾे ख्वाजा अब्दुल मुतल्लिब पाण रखियो। ख्वाजा अब्दुल मुतल्लिब का पुछो चकचार जा गयूर मुसलमानो, ख्वाजा अब्दुल मुतल्लिब पंहिंजे पोटे
ख्वाजा अब्दुल्ला जे बचड़े जो नालो मुहम्मद तो की रखियो। ख्वाजा अब्दुल मुतल्लिब चयो हिन जो हुस्न अहड़ो आ, हिन जो जमाल अहड़ो आ, हिन जो भाग अहड़ो आ, हिन जो वक्त अहड़ो आ, हिन रब जे रहमत बणजी हिन दुनिया ते आयो आ। हिन जो नालो मुहम्मद न रखा कम नालो छा रखा, मां इन जे करे नालो रखियो आ के हर दुश्मन भी जने मुहम्मद जो नालो खणे त नबी सही जी सारा ही तारीफ थी वई। नबी सही जा ज़ाती बनाला है को अहमद बियो मुहम्मद। मुहम्मद जी माना है सारा यल तारीफ कयल, ऐं अहमद जी माना है जह धरती ते रब जी वद में वद सारा ऐं सना कई हुजे उनके अहमद चयो। मुहम्मद उनके चइबो आहे जंहिं जी दुनिया में सब खां वधीक तारीफ कई वई हुजे। मां नथो चवां रब जे कुरान में लिखियो पियो आहे, अल्लाह करीम फरमायो वरफाना लक ज़िक्रक, ओ मुझा पाक नबी, मुझा सोना नबी, मुझा दिलबर नबी, मां रब करीम तुझे जिक्र खे बुलंद करे छड़ियो आ, आला कयो आ, उत्तम कयो आ। मुझा महबूबा जिथे मां रब जो जिक्र उते मुझा मिठा मोहम्मद तुझो जिक्र, कलमे में मुझो जिक्र, कलमे में तो मोहम्मद मुस्तफा जो जिक्र, अजान में मुझो जिक्र, अजान में तो मोहम्मद जो जिक्र। फरमाई तौरात में, इंजील में, ज़बूर में, सहीफन में, कुरान में, फरिश्तन जे तस्बीहुन में, मशरिक में, मगरिब में, शुमाल में, जुनूब में, ओ मुझा सोना नबी जाते मां खुदा जे खुदाई जो ऐलान थींदो उते उते तो मोहम्मद जे मुस्तफाई जो ऐलान थी। अल्लाह अकबर। मोहम्मद केडो सोहणो नालो आ, सोहणो नालो आहे कि न? अल्लाह करीम उन नालो जो भी जिक्र कयो कुरान मजीद में, फरमाई मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम। अल्लाह करीम बे मकाम ते फरमायो वमा मुहम्मदुन इल्ला रसूलुन कद खलत मिन क़ब्लिहिर रुसुल। बेमकाम थे अल्लाह करीम फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। जो सोने नबी जो नालो सुभान अल्लाह। अरब जे अंदर ये दस्तूर हो जो शहरन जा मानू पांजे बारन जी पालना परवरिश जे ला दायुन जे हवाले बारड़ा कंदा हा। दायूं उन्हनि बारन जी पालना परवरिश कंदियूं हूं, ज़हन साज़ी कंदियूं हूं। उन दौर में बहराड़ी में शहरन जा मानू पांजा बचड़ा मोकिलींदा हा ताकि इन्हनि जे अंदर बहादुरी थे। हाने भी तव्हां ॾिसंदव शहर जा छोकरा कुतन खां डिॼंदा, शहर जा ॿार जानवरनि खां डिॼंदा, पर बहराड़ियुनि जा ॿार एॾा दिलेर थींदा आहिनि जो माशाअल्लाह। त उन दौर में भी बहराड़ी जे अंदर शहर जा माण्हू दायुनि जे हवाले ॿार कंदा हा। उन साल भी दायूं आयूं मक्के में, अम्मड़ आमिना जे दरवाजे ते आयूं। दरवाजो खटखटायूं, चवण लगियूं आमिना बार आहे। अम्मड़ आमिना चयो बिल्कुल आहे। अम्मड़ आमिना के चवण लगियूं त हिन जो अब्बो ज़िंदा के फोत थियो आ। अम्मड़ आमिना चयो आ त हिन जो अब्बो अल्लाह के प्यारो थियो। बदनसीब दायूं चवण लगियूं हलोड़ी हलो अॻिते, ही यतीम ॿार हिन जी पालना परवरिश कंदियूंसी, असां के मजदूरी सही कान मिलंदी, असां जो सही जेको सो पैसो कोन ठंदो, हलो अॻिते ज़मींदारनि जे दरवाज़नि ते हलूं। अल्लाह
मां तो चवा उन्हनि मोहम्मद के छॾियो न, उन्हनि जो मुक़द्दर गर्दश में हो, उन्हनि जे नसीबनि में मिठो मोहम्मद अरबी को। साद कबीले मां दायूं निकितियूं, जॾहिं वापसि पियूं वञनि, बीबी हलीमा दाई जंहिंजी उठड़ी डुबरी हुई, जंहिंजी सुवारी कमज़ोर हुई, बीमार हुई, लुडंदी पई अचे, आस्ते आस्ते पई अचे, ताने जे तौर ते उन्हनि दान चयो, हलीमा सभु ॿार असां खणी आयूं हूं, हिकिड़ो यतीम तुंहिंजे लाइ छॾे आयूं हूं। अल्लाह। अमर आमिना, बीबी हलीमा अमर आमिना जे दरवाजे ते आई। बीबी हलीमा चयो, अम्मा ॿार आहे? अमर साण चयो, बिल्कुलु आहे। बीबी हलीमा चयो, न जो अब्बो ज़िंदा के न फोत थियो आ। अमर आमिना चयो, मुझे बच्चे जो अब्बो दुनिया में जिंदा कोने, अल्लाह के प्यारो थियो आ। बीबी हलीमा चयो, आमिना मेहरबानी कर मूंखे बच्चे जी ज़ियारत करा, मां बच्चो ॾिसां त सही, ज़ियारत कया। अमर आमिना बीबी हलीमा दाई के अंदर वठी आई। सोना नबी सही आरामी हुया, नबूवत वारे चेहरे मुबारक ता कपड़ो हटायाऊं। अमर आमिना जे सीने दिल जे अंदर मिठे मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत आई। जल्दी मुझे सोने नबी से के खणी करे पांजे छाती सां लाताई, चुम्मियूं ॾेई करे चयूं, चवण लगी, आमिना मूंखे यकीन आहे त मां यतीम जी परवरिश पाल न कंदसि त रब करीम जे तरफ़ों बरकतूं ई बरकतूं ईंदियूं। अंबर आमिना बीबी हलीमा के चयो, हलीमा घबरा जा न, तोखे मजदूरी पूरी मिलंदी, मुझे बच्चे जे सेहत जो, इन जे तरबियत जो ख्याल कजा। बीबी हलीमा दाई सोने नबी से के हंज में खयूं, हथड़न में खयूं, बाहर आई। बीबी हलीमा जो खावंद सवारी झलियों बीठो, चवण लगो, हलीमा कुछ मिलियो? बीबी हलीमा चयो, कुछ न, बल्कि मुखे सब कुछ मिलियो, मुखे सब कुछ मिलियो। चवण लगो, छा यतीमा? बीबी हलीमा चयो, सिर्फ यतीम ना है, दुर्रे यतीमा। चवण लगो, हलीमा जल्दी कर, दायूं अलाए किथे पूतियूं हूंदियूं, पांजी सवारी भी कमजोर बीमार, अलाए केतिरो वक्त लगे। जड़े बीबी हलीमा साणे उन सवारी ते मुझे दिलबर नबी से के खयो, खुदा जी जात जो कसमा, सोने नबी से जे बरकत जे करे, सोने नबी से जे वजूद मुबारक जो बरकत जो नतीजो इहो थियो जो जेका सवारी हली कान पई सके, तेज गाम खां वधीक तेज बणजी वई। दाइन खां किरास करन लगी बीबी हलीमा जी सवारी। दाइन चयो, हलीमा तू? जी बिल्कुल मां हलीमा। चेडी तेज सवारी काडो वदई, पेरी त बीमार हुई, हली कान पई सके। बीबी हलीमा चयो, इन जे करे जो पेरी इन जूं वागूं मूं हलीमा जे हथ में हुयूं, हाणे इन जूं वागूं भाग वारे मिठे मोहम्मद मुस्तफा जे हथ में हिन, जिन जी सवारी पाक नबी कंदो, उहे सारियूं पोते न हूंदियूं, बल्कि सॼी दुनिया जे सवारनि खां अॻे अॻे हूंदियूं। बीबी हलीमा सोचे पई, हाणे पालना परवरिश कीअं कंदसि? 1 साली जो दौर हुयो। अमर बीबी हलीमा थी चए, मुझे बकरन मां खीर सुकी वियो, गुहो गुहो कतरा कन बकरन में अचन पिया। मां फिक्रमंद पई थिया। जॾहिं मां घर पहुतस, मां पंहिंजे खामद मुड़स खे चयो, जल्दी कर, ही प्यालो खण, खीर बकरीअ मां ॾुह। प्यालो भरजी वियो, छो त रब करीम जो हुकुम आयो, ओ बकरी खबरदार, तुझी निस्बत पहिरे बीबी हलीमा सां हुई, हाणे तुझी निस्बत भाग वारे मिठे मोहम्मद मुस्तफा। प्यालो भरजी वियो। हलीमा ॿियो बर्तन खणी आ, वो भी भरजी वियो। हलीमा टियों बर्तन खणी आ। बीबी हलीमा चवंदी आ, मुझे बकरिन में साफ अची वियो, मुंहिंजूं बकरियूं सेहतयाब थी वयूं, मुझे घर जे अंदर बरकतूं अची वयूं, मुझे घर जे अंदर रहमतूं अची वयूं।
कदम कदम पे बरकतें, नफस नफस पे रहमतें, जहां जहां से वो शफी आसिया गुजर गया, जहां नजर नहीं पड़ी वहां है रात आज तक के, वही वही सहर हुई जहां जहां से गुजर गया। संजन मक्के में आया मक्को मुकर्रमा बन जियो, संजन मदीने में आया मदीनो क्या मजे सुबह ताई मुनव्वर बन जियो। खुदा जी ज़ात जो कसमा ही ओसरा जे मुनीरा, जे दुनिया जो सिज जड़े निकरंदो आ, दरो दीवार के रोशन कंदो आ। चक शहर जा मुसलमानों जड़े सोने नबी संजे नबूवत वारो सिजो भिरियो, कने अबू बकर जे सिद्दीक जे किस्मत में चमकियो। आखिरी लफ्ज़ आहिनि रज़ाकार एक्टिव थी वञनि, रज़ाकार नबूवत वारो सिज। बाबा मता तव्हां खे को भुलाए तो उलमा देवबंद नबी संजे नूर जा कायल नायन। खुदा जी ज़ात जो कसमा नबी जी सिफत नूरा। पाक मोहम्मद अरबी नमाज पढ़े, नबी पाक मोहम्मद जी नमाज नूरा। नबी सही तिलावत कन या नूरा, नबी सही जिंदगी गुजारिन, नबी सही जी जिंदगी नूरा। मिठा मोहम्मद मुस्तफा तरबियत कन, पाक नबी जी तरबियत क़यामत जे सुबह ताईं उम्मत जे लाइ नूरा। खुदा जी ज़ात जो कसमा चल नूर नबी सोने जी सिफता, क़यामत जे सुबह ताईं मिठे मोहम्मद मुस्तफा जे नबूवत जो सिज चमकंदो रहे। सुभान अल्लाह। घोड़ो साहब खाई कपी आयो हाणे मां ॻाल्हाए थो सभई रहो हिन थोरी फरमाई कॾहिं अबू बकर सिद्दीक जे किस्मत में चमकंदो, कॾहिं सोने उमर फारूक जे किस्मत में नबी साईं जे नबूवत वारो सिज चमकंदो, कॾहिं सोने उस्मान ज़िन्नूरैन, कॾहिं हज़रत हैदर करार, कॾहिं तलहा ज़ुबैर। सोने नबी साईं जे सहाबा अहल बैत जी ज़िंदगी पाकीज़ा बणजी वई उन्हनि जे किस्मत में। इन जे करे सोने नबी साईं जो नूर जो चमकियो, जो क़यामत जे सुबह ताईं इज़्ज़तुनि जा ताजदार बणजी विया। सुभान अल्लाह। के कलमात चया वाइस कयो, अल्लाह से कबूल फरमाए। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी।